अल्लामा कारी साहबजादा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह साईं सैयद सनाउल्लाह शाह बादशाह जन अवां जे सामो नूरानी खिताब करण फरमाइंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दोस्तों सब वही रहो जल्दी जल्दी वही रहो। दुरूद शरीफ बुलंद आवाज से। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह वर रसूल फ़उलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीना वश्शुहदाई वस्सालिहीना व हसुन उलाइका रफ़ीका। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं,
ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मेहर तुझी साण मोहला आ मिलो रहबर हुसैन। करम पंहिंजो तो कयो आ जोड़ नहीं गो हर हुसैन। वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिल पर हुसैन। दीद दिल पर में हुजे ऐं प्याद सऊं हर हर मुर्शिद हुसैन। मौज़े सामीनो हज़रात, तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको वहदहू ला शरीक आहे। तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ॿिन्ही जहाननि जो पालनहार आहे। तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको बेमिसिल बेमिसाल आहे, जंहिंजो न कोई मशीर आहे, न वज़ीर आहे, न कोई सलाहकार आहे। उहा अकेली ज़ात आहे। उहो अल्लाह जंहिं पंहिंजी कुदरत सां 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान पैदा फरमाया। उहो अल्लाह जंहिं पंहिंजी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में नूरे मुहम्मदी चमकायो। उहो अल्लाह जंहिं पंहिंजी कुदरत सां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां बचाए मिस्र जो बादशाह बणायो। दुरूद व सलाम आकाए नामदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर असफिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां, जंहिंजे सदके अल्लाह ताला ही सारी कायनात पैदा फरमाई। उन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ मोकलण वारो वॾो खुश नसीब आहे। हजरत अब्दुल्ला बिन मसूद खां रिवायत आहे, काल औलन नास बी यौमल क़यामत अक्सरुहुम अलैहि सलातन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुंहिंजे उहो ज़ोर क़रीब हूंदो जेको मुंहिंजे मथां कसरत सां दुरूद मोकिलींदो रहंदो। तव्हां भी प्यार सां, इश्क सां, मुहब्बत सां, कसरत सां सरकारे मदीना शहनशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नजरानो पेश कयो। सलाम अलैका सय्यदी या रसूल अल्लाह, सलात व सलाम अलैका सय्यदी या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। प्यारी जमायत, अजु जुम्मतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं महबूब मुर्शिदन करीमन जो पाक नूरानी चेहरो तव्हां जे साम्हूं आहे। सुभान अल्लाह। जंहिं पाक नूरानी चेहरे मुबारक जी तव्हां ज़ियारत करे पंहिंजी दिल खे नूरे इरफान सां रोशन करे रहिया आहियो। अॼु दिल जे थांव खे सिधो रखण तुंहिंजो कमु आहे त हिन खे अल्लाह ऐं उन जे रसूल जी मुहब्बत सां भरण असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिद करीमन जो कमु आहे। सुभान अल्लाह। प्यारी जमायत, असां वॾा खुश नसीब आहियूं जो हिन दज्जाली दौर में असां खे अल्लाह ताला अहिड़ो त कामिल मुर्शिद अता फरमायो जेको आले नबी औलादे अली आहे। अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन जे पाक नूरानी चेहरे में अहिड़ो त नूर रखियो आहे, जॾहिं नज़र चेहरे ते पवे थी त दिल मां इहो आवाज़ थो अचे, अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो।
प्यारी जमायत असांखे असांजे महबूब मुर्शिदन करीमन एड़ो त प्यारो सबक दिनो आहे। पाण करीम फरमाईंदा आहिनि हथ हुजे कार में दिल हुजे परवरदिगार में। हथन सां कम कार कयो ऐं दिल में ख्याल ऐं तसवर हुजे मुंहिंजी दिल थी करे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो प्यारी जमायत ही जोगो तव्हांजी दिलनि में इश्क मुस्तफ़ा जो चिराग रोशन आहे। इहो चिराग रोशन करण वारा असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम छोजो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क खां सिवा ईमान नामुकम्मल आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन नफ्सिही व वालिदिही व वलदिही वन नास अजमाइन। ओहामा को भी मानू तेसी ताई मोमिन नथो थी सके जेसी ताई मां उनखे उनजी जान खां ऐं पीउ माउ खां ऐं औलाद खां ऐं सभिनी इंसाननि खां वधीक प्यारो न लॻे। मालूम छो त ईमान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे। जंहिंजी दिल में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे उन जो ईमान कामिल आहे। हजरत अनस बिन मालिक फरमाइन था मां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मस्जिद मां ॿाहिरि निकिरी रहियो हुयुसि त दरवाज़े ते हिक शख्स जी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थी। उन शख्स अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी क़यामत कॾहिं क़ाइम थी। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइश त तूं क़यामत जे लाइ छा गॾु कयो आहे। तू क़यामत जे लाइ छा गॾु कयो आहे। उहो शख्स कुझु वक़्तु ख़ामोश रही पोइ अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मां घणियूं नमाज़ूं पढ़ियूं आहिनि न मां घणा रोज़ा रखिया आहिनि न मां घणा सदका कया आहिनि न के मां ॿिया अमल कया आहिनि पर एतिरो ज़रूर आहे वलाकिन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहु मां अल्लाह ऐं उन जे रसूल सां मुहब्बत रखंदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो अंत मा मन अहबब्त तू उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मुहब्बत आहे। मालूम छो त सहाबन के अमलन ते नाज न हुयो सहाबन के नमाजुन ते नाज न हुयो सहाबन के न के बे अमलन ते नाज हुयो सहाबन के न के अमलन ते नाज हुयो सहाबन के नाज हुयो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ते नाज हुयो। असांखे भी न नमाजुन ते नाज आ न रोज़न ते नाज आ न के बे अमलन ते नाज आ असांखे नाज आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ते नाज आहे। छो जो ही अकीदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन जो आहे ऐं ही अकीदो हर सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारन जो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत खां सिवा कोई भी अमल कबूल ना है। नमाज रोज़ा हज ज़कात उन्हनि जा कबूल आहिनि जंहिं जे सीने में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो वाक़ियो इमाम बेकी रिवायत बयान करे थो। जंगे उहद में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतल्लिक़ शहादत जा अफ़वाह उथारिया विया। इहा ख़बर जॾहिं मदीने में पई त हिक अंसारनि जी औरत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलाश में आई। उन जंग में उन औरत जो पीउ उन जो भाउ उन जो घरवारो ऐं उन जो पुट शहीद थी चुका हुया।
उहा औरत पंहिंजे अज़ीज़नि जे लाशनि खां गुज़री वई पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में उन लाशनि खे न सुञाते। सहाबन खे चई महबूब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े हाल में आहे? सहाबन चयो तुंहिंजो पीउ, तुंहिंजो भाउ, तुंहिंजो घर वारो ऐं तुंहिंजो पुटु शहीद थी चुका आहिनि। पर उहा अंसारी औरत चवण लगी मूंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कराए। जॾहिं उन अंसारी औरत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयो त अर्ज़ कई कुल्लु मुसीबतिन बादका जलल, तव्हांजे दीदार खां पोइ हर मुसीबत सोली आहे। मालूम थियो त उन अंसारी औरत जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी त मुहब्बत हुई जो केतिरियूं बि तकलीफ़ूं आयूं पर जॾहिं वक़्तुहा वारे चेहरे ते नज़र पई त उन औरत जूं सभु तकलीफ़ूं ख़त्म थी वयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक हज़रत सोबान रज़ियल्लाहु ताला अन्हु एक दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो त चेहरे जो रंग तब्दील हुयो ऐं परेशान नज़र आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा का फरमाई ए सोबान छा थियो आहे? हज़रत सोबान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मूंखे का बीमारी आहे न मूंखे को दर्द आहे सवाइ इन जे जॾहिं उहा मुंहिंजी नज़रुनि खां परे थी वञो था त मां परेशान थी वञा थो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां क़यामत जे ॾींहुं वॾे मक़ाम ते हूंदो, उते तव्हांजो दीदार थींदो या न? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो अंत मअ मन अहबब्त, ए सोबान तू उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फौरन ही आयत नाज़िल कई वमन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाई वस्सालिहीन व हसुन उलाइका रफीका। ऐं जंहिं ताबेदारी कई अल्लाह ऐं उनजे रसूल जी हूंदा उन्हनि सां जन मथां अल्लाह जा इनाम आहिनि, या नबियनि सां या सिद्दीक़नि सां या शहीदनि सां या सालिहनि सां, ऐं उहे कहिड़ा न सुहिणा रफ़ीक आहिनि। मालूम थियो त दुनिया में जेके जैसां मोहब्बत आहे उहो उन सां गॾु हूंदो त पोइ तव्हां छो परेशान थिया आहियो? तव्हांजी मोहब्बत महबूब मुर्शिदन करीमन सां आहे ऐं महबूब मुर्शिदन करीमन पंहिंजी उंगली मुबारक असांजे क़ल्ब ते रखी करे फरमायो आहे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। पोइ के क़यामत जे ॾींहुं नबियनि सां गॾु हूंदा, के सिद्दीक़नि सां गॾु हूंदा, के शहीदनि सां गॾु हूंदा। असां तव्हां पंहिंजे पीर कामिल महबूब मुर्शिद हुसैन सां गॾु हूंदा। मुर्शिद हुसैन रामर हुसैन। सभई दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए, संदन जो सायो असां गुनाहगारनि मथां कायम ऐं दाइम फरमाए, असांजी निस्बत पंहिंजे पीर कामिल सां आख़िरी दम ताईं कायम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन। मेहरबान सुभान अल्लाह।